जी दोस्तों, हिंगोराणी जी ॿी मस्जिद शरीफ़ हीअ हिकु मस्जिद तव्हांखे पहिरियां ॾेखारे चुका आहियूं ऐं तमामु बहितरीनु। हिन वक़्तु बि हिन में कुता बि जेको आहे क़ुर पाक पढ़ी रहिया आहिनि। निमाज़ क़ाइमु आहे 5 वक़्त ऐं तमामु बहितरीनु पुराणे दौर जी मस्जिद आहे। अल्लाह जो घर जेको आहे हिनखे तमीरात जी ज़रूरत आहे। को अल्लाह जो बंदो या हुकूमत खातो सकाफ़त खातो आसार क़दीमा वारा ऐं मरमत कराइनि, थोरो घणो कमु कराइनि त तमामु बहितरीनु थींदो। हिन सां गॾु हिकिड़ी हीअ मुक़बरो बि आहे। पोइ हीअ हुजरो हूंदो जेको मस्जिद खे संभालंदड़ हूंदो, इमाम वग़ैरह जो घर ईअं खणी चइजे त उहो आहे। हीअ बि तमामु पुराणे ज़माने जो शानदार तमामु ठहियलु आहे। ॿाहिरि चौतरफ़ दीवारूं आहिनि, कोट वग़ैरह फर्स्ट क्लास ठहियलु आहे। हिन वक़्तु जे दौरे माण्हुनि हुन में वण लॻाए छॾिया आहिनि हर शइ।